मेरू खान बहादुर काल करे मूंखे ख़राब नतीजनि जी धमकी ॾिनी आहे। लॻे थो त इहो खान बहादुर आपे मां निकिरी वियो आहे। वालेकुम सलाम पुट। भली करे आए पुट। थैंक यू। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। तव्हां ठीकु आहियो? ठीक ठाक। चाची साहिब तव्हांजी तबियत ठीकु आहे? पुट ज़र अली मिड़ई साह खणो पिया, बाक़ी तबियत कंहिंखे यादि आहे। ज़र अली ख़ुशि ख़ैर आफ़ियत जे बदिरां असांखे असल मसइले ते फोकस करणु घुर्जे। मां बाबा खे खान बहादुर जे इरादनि खां वाक़िफ़ करे चुकी आहियां। मूं अव्हां जी हिफ़ाज़त ख़ातिर घर जे ॿाहिरां पुलिस पिकेट क़ाइमु करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। रुगो पुलिस पिकेट क़ाइमु करणु इन मसइले जो हल न आहे ज़हर अली, बल्कि मां चाहियां थो पुलिस पिकेट क़ाइमु करे उन्हनि खे ख़बरदार करण बदिरां अंधेरे में रखूं। भले हो सम्झनि त असां ख़ौफ़ में आहियूं, ईंदा त दुख खाईंदा। आउं बाबा साईं जी ॻाल्हि खे सेकंड कंदसि। ज़र अली मूंखे ऐं चांडोकी ॿिन्हिनि खे बंदूक हलाइण ईंदी आहे। सोडा इहो त चङो कयो तूं चाचे शाह मुरादारनि खे इन ॻाल्हि खां आगाह कई। सोडा हिकिड़ी ॻाल्हि चवां, साले हाणे तूं बि टोके थो। जेकॾहिं हुन जे दर जो मां ग़ुलाम हुजां न त हुन जे मनसूबे जो को सास को न कयां। बहरहाल सोडा खान बहादुर जे ख़िलाफ़ असांखे चाचे शाह मुरादारनि जो साथ ॾियणु घुरिजे, छो त मल्हार पंहिंजो यार हो, यार न पर भाउ हो। हुनजे वालिदिन ते जेकॾहिं को ॾुखियो वक़्तु अचे थो मां बर्दाश्त न करे सघंदुसि, न ई ख़ामोश रहंदुसि। मूं खान बहादुर जे साम्हूं हुन जो कमु करण जो वाइदो कयो हुयो, जीअं चाचे शाह मुराद खे ज़हनी तौर ते तयारु रहण जे लाइ टाइम घुरिजे। साले तूं त चङी तरह ॼाणी थो खान बहादुर जा हथ वॾा आहिनि ऐं अॼुकल्ह चंद रुपयनि जे ख़ातिर माण्हू कुझु बि करण जे लाइ तयारु आहिनि। साले मूं चयो मूंखे ॻोठ वञिणो आहे बसि ॻोठ वञिणो आहे। उते तुंहिंजो ख़्यालु केरु रखंदो चरिया? हिते त मां सॼो ॾींहुं तुंहिंजूं फरमाइशूं पूरियूं कंदो आहियां, तूं त इन जे क़ाबिल ई न आहीं। तूं त पंहिंजो इहो नक बि पंहिंजे हथनि सां नथो साफ़ करे सघीं। छो नथो पंहिंजे हथ सां नक साफ़ कयां? ॾिस हाणे त तूं वॾो होशियार थी वई। वेरुनि जी वस्ती, वेरुनि जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।